सबका पहिरियों सभिनी खे अस्सलाम वालेकुम ऐं या अली अलैहिस्सलाम मदद। तमामु शुक्रगुज़ार आहियां आशिफ़ ज़रदारी साहब जन जी जेके प्रोग्राम में आया लख थोरा ऐं अदासत जी तमामु शुक्रगुज़ार आहियां असद कंवर जी ऐं जेके बि हिते सभु आयल आहिनि ऐं सभिनी जी शुक्रगुज़ार आहियां ऐं जेके जेके फंड्स गॾु थी थिया वन बाय वन मां अदा सुधीर खे चवंदसि त प्लीज़ उनजी अनाउंस ज़रूरु कनि ऐं टिकट्स जे लाइ बि ज़रूरु ॿुधाइनि जेके असां टिकट्स हीअं तक जेके सेल थी चुकियूं आहिनि उन्हनि जी केतिरी अमाउंट आहे उहो बि तव्हांखे अनाउंस कनि प्लीज़ अदा सुधीर। असांजे चपड़ी अख़्तार जो तमामु हिकिड़ो महबूब फनकार ऐं अलहमदुलिल्लाह सिंध में हींअर हू जलाल चांडीअ जी जॻह ते ॻाए पियो अदा दिलशेर टीमो साहब उन्हनि पंहिंजे तरफ़ां फ़क़ीर ख़ादिम हुसैन जे इलाज जे लाइ मदद में 10,000 रुपया ॾियारे मोकिलिया आहिनि। उन्हनि जी बि वॾी महिरबानी आहे। जनाब अब्दुल वहीद सोहू साहब जिन जी महिरबानी थी उन्हनि बि 10,000 रुपया फ़क़ीर ख़ादिम हुसैन साहब जे इलाज जे लाइ डोनेट कया आहिनि। उन्हनि जी वॾी महिरबानी। ही मुझे पहिरियों प्रोग्राम है जो मुझे वेलफेयर ट्रस्ट की तरफा मां प्रोग्राम पहिरियों कया पी पर उम्मीद क्या थी जेतिरो टिकट्स खरीदियूं आहिनि उहे अदा ख़ादिम हुसैन साम्हूं वेठा आहिनि ऐं उन्हनि खे उहे हेॾी महिल ई हैंड ओवर पैसा थी वेंदा। जेके टिकट्स सेल थी चुकियूं आहिनि उहो अदा सुधीर ॿुधाईंदो त असांजूं केतिरी टिकट सेल थी चुकियूं आहिनि ऐं हिकिड़ी टिकट जेकी आहे उनजी प्राइस 500 रुपया हुई। बजाए इन जे जो तव्हां हींअर हेल्प करे रहिया आहियो अगरि तव्हां टिकट ख़रीदो आहे त उन खां बि वधीक सुठो हुजे हा पर थैंक यू सो मच तव्हां हींअर बि जेको आहे सो कयो पिया था थैंक यू। हाणे वधीक अदा सुधीर बस लास्ट तव्हां मूंखे इहो ॿुधायो इन्हनि सभिनी खे ॿुधायो सभु मुंतज़िर आहिनि स्पेशली अदा ख़ादिम बि वेठो आहे त पंहिंजूं टिकट्स घणियूं सेल थियूं आहिनि। हिकिड़ी टिकट्स जेकी आहे हिकु टिकट 500 रुपए जी हुई उहो बसि ॿुधायो त मां कलाम स्टार्ट कयां। अदी ख़ुशी बि आहे ऐं हिकिड़ो ॾोरापो बि आहे जेको मोरे खे ॾियणो आहे। ख़ुशी इन ॻाल्हि जी आहे त अवां हिकिड़ो ज़बरदस्त ट्रस्ट क़ाइमु कई आहे हिकिड़ो ज़बरदस्त प्लेटफॉर्म जेको आहे सो अवां जोड़ियो आहे सिंध जे आर्टिस्टनि जी मालिकी ऐं वारसीअ जे लाइ। गुलशेर सोलंकी साहब असांजी सिंध जो ख़ूबसूरत शाइर उन्हनि पंहिंजे तरफ़ां 2,000 रुपया जेको फ़क़ीर साईं जे लाइ मोकिलिया आहिनि। हीअ तव्हां पंहिंजे हथनि सां ॾोरापो मोरे ॾेई इहो आहे त मुसलसल 20 ॾींहंनि खां हीअ सुधीर मीराली पंहिंजो घर छॾियो नवां जतो ई छॾियो हिते मोरे में रही पियो हो ऐं कामरान प्रोडक्शन जी पूरी टीम मोरो प्रेस क्लब जा सभु सहाफ़ी उहे समूरी सथ ॾींहुं राति असां सां गॾु असां ईद बि हित मल्हाई मां पंहिंजा बचा छॾे पर अफ़सोस आहे जो असां वटि टिकट जेका सेल थी आहे उहा 100 टिकट सेल थी आहे। 500 रुपया कोई एॾी वॾी मालियत बि कोन हुई। 500 रुपया त असां जेकर ॿ दोस्त गॾु वेहनि था उन्हनि खे चांहि पियारे छॾियूं था पर जेकर कंहिं इंसानी भलाई जे कम में असां इहे 500 रुपया मोकिलियूं त मुंहिंजे ख़्याल में असांखे नेकी बि मिले हा ऐं अलाह जो रसूल बि राज़ी थींदो आहे। मुंहिंजो मोहसिन मामा ख़ादिम हुसैन जतोई साहब ऐं हुनजा दोस्त दादू खां हिते कई आहे उन्हनि खे दिलि जी गहराइनि सां भलीकार चवां थो। अदी टिकट जेका सेल थी आहे असां वटि उनजो तादाद सफ़ा घटि आहे जेको मूंखे ॿुधाईंदे थोरो ॾुख बि थिए थो त मुंहिंजो थक ई कोन लथो हिकिड़ी राति जो थक बि कोन लथो आहे 20 ॾींहं लोड़ियो आहे लतीफ़ अञा बि हेवी हो लही वियो आहे। साईं हसन शाह साहब त सफ़ा बिल्कुलु सुकड़जी वियो आहे। भा जानी अदा वहीद भा गुलाम दस्तगीर हिन जो बि वज़न वधियल हो। 2 ॾींहं पहिरियां साईं रिंद साहब जी शादी में तव्हां ॾिठो हूंदो रिंद साहब जे पुट जी शादी में ऐं अॼु बि गुलाम दस्तगीर खे ॾिठो त तव्हांखे लथल नज़र ईंदो जो ॾींहुं राति ही दोस्त मैदान अमल में महिनत में हुया पर टिकट सेल थी आहे 100 खां 125 टिकट सेल थी आहे। 1000 टिकट जेको आहे उहा असां छपराई हुई या प्रिंट कराई हुई त उन मां जेका बि अर्निंग थींदी उन मां असां फ़क़ीर साईं जो इलाज कराईंदासीं ऐं फ़क़ीर साईं किराए जे घर में थो रहे। साईं हिकु त उहो जीअं सिंधी में चवंदा आहिनि डुबरी ऐं ॿियो वरी मच्छर खणा घर किराए जो ऐं तकलीफ़ूं बि टे फ़क़ीर साईं खे शुगर बि आहे हार्ट जो प्रॉब्लम बि अथसि ऐं अस्थमा जो मरीज़ बि आहे। सो उम्मीद कयूं था त ही जेका चिणक बरी आहे सनम मारवी वेलफेयर ट्रस्ट जी सूरत में इंशाल्लाह ही शोले जी शक्ल अख्तियार कंदी ऐं हितां मोरे खां असां आगाज़ कयो आहे इंशाल्लाह पूरी सिंध पूरो मुल्क ऐं उन खां पोइ इंटरनेशनल लेवल ते इंशाल्लाह सनम मारवी वेलफेयर ट्रस्ट अहिड़ा चैरिटी शोज़ कंदी ऐं पंहिंजे आर्टिस्टनि जी मालिकी ऐं वारसी कंदी। वासिफ हुसैन लगारी साहब जन पंहिंजे तरफ़ां फ़क़ीर साईं जे इलाज जे लाइ 2,000 रुपया डोनेट कया ऐं टिकट्स वधियूं आहिनि इन्हनि दोस्तनि हिन जूं वॾियूं महिरबानियूं। पतंग खान तीवणो साहब अजरक जो तोहफ़ो पेश कंदो वरी सनम मारवी खे भरपूर ताड़ी थी वञे। ताड़ी में सफ़ा कंजूस आहे टिकट कान वधी अथव ताड़ी त वॼायो।
बेवसी मजबूरी जे ट्यास ते टंगियल फ़कीर खादम जंहिंजी बेवसी गुरबत लाचारी मजबूरी ॾिसी करे अधी सनम मारवे गई जस्तो ॾिसे ॾिजे जो इंसानियत जे नाते हिन पंहिंजे फनकार जी परगोर हलण लाइ इस्लामाबाद खां मोरो कई आई आहे ऐं असां चए फर्ज़ थिए थो ॿियो कुझु न ई सही पर हिन जो उथी बि इस्तक़बाल न कयूं सभिनी खे अपील आहे इंसानियत जे नाते अधीअ जो उथी बि ताली सां इस्तक़बाल कयो महिरबानी आशिक़ हुसैन ज़रदारी साहब जिन जी तमामु शुक्रगुज़ार आहियां महिरबानी लख थोरा तव्हां कई आहियो मां शुक्रगुज़ार आहियां तव्हांजी ऐं मां हिकु ॻाल्हि ज़रूरु चवंदी हलां त हिन प्रोग्राम में छा पर मां जेतिरा बि पंहिंजे वेलफेयर जे तरफ़ां जेतिरा बि प्रोग्राम कंदमि उन में मुंहिंजो को बि बेनिफिट न आहे छो जो मुंहिंजी वधि में वधि कोशिशि रहंदी मां पूरी दुनिया में शौकत ख़ानम सां कमु कंदी आहियां शौकत ख़ानम हिकिड़ो चैरिटी इदारो आहे ऐं उनखे इमरान ख़ान जी तरफ़ां मां उन में ॾिठो आहे त उहे कीअं पंहिंजनि माण्हुनि जी हेल्प कनि था ऐं इंशाल्लाह मां कोशिशि कंदसि त मां मुंहिंजी टीम जा जेतिरा आहिनि जा जेतिरो बि म्यूज़िक ते कमु कनि था उन्हनि जे लाइ मां चैरिटी करे सघां त स्टार्ट कयूं था जावेद सोलंकी इल्ताफ़ सोलंकी साहब जन टिकट्स मुंहिंजा ई मोबाइल हाँ मेहड़ खां टिकट उन्हनि माना सेल कयूं 20 टिकट्स उन्हनि जा पैसा घणा था थियनि 10,000 उन में असांजो नवाब शाह खां कई आयो आहे दोस्त अलॻि वारो भुटो अधी सनम मारवे खे अजरक जो तोहफ़ो पेश कंदो अलॻि वारो भुटो ऐं उन खां अलावा गुलाब खान टीविणो बि अधीअ खे भाई इमरान सोलंकी 2000 ही भाई इमरान सोलंकी जा 2000 भाई इमरान सोलंकी डेकोरेशन वारो 2000 गुलाब तीवणे के अधीअ के अजर के तोहफ़ो पेश कंदो गुलाब तीवणो मामा खादिम हुसैन जतोई साहब मेहर अली खान चांडियो साहब जी महिरबानी उन्हनि बि पंहिंजे तरफ़ां डोनेशन ॾिनो हिन चैरिटी शो में असांजे मोरो जा जाखोड़ी साहबी गुलाम दस्तगीर उर्फ पप्पू माछी अजरक जो तोहफ़ो पेश कंदा असांजे राग जी राणी अली सनम मारवी खे ऐं असांजो भाउ जानी मोराई साहब अजरक जो तोहफ़ो पेश कंदा असांजी राग जी राणी अली सनम मारवी खे उन खां पोइ न सिर्फ़ु रिपोर्टर पर बहितरीन सोशल वर्कर वहीद मस्तोई उहो बि पंहिंजे तरफ़ां अजरक जो तोहफ़ो पेश कंदो अली सनम मारवी खे सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी ऐं अदी सनम मारवी के ज़ाहिरी ॻाल्हि ॿुधण जे लाइ ही दोस्त सिर्फ़ु सिंध मां कोन्हनि आया पर ही साईं बलूचिस्तान खां बि आया आहिनि उस्ताद अरबाब खान खोसो सिंधी मौसीक़ी जो हिकिड़ो वॾो नालो हुयो उन्हनि जी फैमिली जा फर्द असां वटि हिते वेठल आहिनि उन्हनि खे बि दिलि जी गहराइनि सां भलीकार चऊं था जेके बलूचिस्तान खां स्पेशली हिते आयल आहिनि त मां पंहिंजे भाउ असद अली पंवर साहब जिन खे गुज़ारिश कंदुसि त उहे स्टेज तां अचनि ऐं उहे पंहिंजे तरफ़ां ॿ लफ़्ज़ ॻाल्हाइनि Assalamu alaikum, Yaari Madad. On behalf of Pakistan People's Party, Ashiq Hussain Zardari Sahab and Haji Ali Hassan Zardari Sahab je tawassus sa aaye unan je behalf te sabni ka pehri te congratulations all of you. Sudhir Mirali Sahab Adi Sanam Marvi ke congratulations hai jo hun edo wado kadam khayo hai ain un kha alawa jeke more ja manu hain jo hi first ta jo step hai inshallah asani dua hi aaye asan jo sath bhi ta sa rando asani dua bhi aaye न बिल्कुल असां तव्हां सां गॾु आहियूं असांजी टीम तव्हां सां गॾु आहे आशिक़ साहब तव्हां सां गॾु आहे ऐं इंशाल्लाह असां तव्हां सां गॾु आहियूं वधीक मुंहिंजे ख़्याल में त डिले न करणु खपे असांखे प्रोग्राम स्टार्ट करणु खपे डोनेशन जी ऐं जेका सपोर्ट जी ॻाल्हि आहे जेका सुधीर भाउ करे पियो अदी सनम करे पई उहा कंटिन्यू हलंदी रहंदी पर प्रोग्राम खे बि हुन सां गॾु गॾु स्टार्ट करणु खपे सो असांजी टीम जे तरफ़ां आशिक़ साहब जे तरफ़ां हे असांजे तरफ़ां आहे जेको बि तव्हां डोनेशन वठो पिया था न इन में ॿुधाइणो न ऐलान न आहे करणो जेको बि आहे इहो तव्हांखे जेको आहे सो असांजे तरफ़ां आहे चलो थैंक यू सो मच ऐं मुंहिंजे ख़्याल सां प्रोग्राम खे कंटिन्यू कयो ताकी जेको आहे
अरबाब खान खोसो जी तरफा घणा पैसा आहिनि? 7,000 रुपया उन्हनि फैमिली जी तरफा। हाँ असांजो भाउ पतंग खान तीवणो साहब सिंधी सकाफ़त टोपी जो तोहफ़ो पेश कंदो असांजे पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी उन शख्सियत खे जेका मिलनसार शख्सियत आहे। ऐं वॾी ॻाल्हि आहे त अगरि को मुखालिफ़ बि साम्हूं अची वञे त भाकुर पाए मिलंदा आहिनि, मुस्कुराए मिलंदा आहिनि। रस आशिक़ हुसैन खान ज़रदारी साहब जिन खे टोपी जो तोहफ़ो पेश कंदा जनाब पतंग खान तीवणो साहब। अज़हर मेमून साहब 3,000 रुपया पंहिंजे तरफ़ां। अज़हर लुंड साहब सरदार लुंड साहब उन्हनि पंहिंजे तरफ़ां 3,000 रुपया चैरिटी मोकिलिया। वॾी महिरबानी। अदी अवां खे मुबारक हुजनि जो अवां जी सनम मारवी वेलफेयर ट्रस्ट जे हिन ख़ूबसूरत सफ़र में असां सां गॾु हामी भरे वरिती आहे मुंहिंजे भाउ असद अली पंवर साहब। ऐं असां सां हर जगह ते साथ ऐं सहकार में हूंदा मोहतरम जनाब रईस आशिक़ हुसैन खान ज़रदारी साहब। तहे दिल सां शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे भाउ असद अली पंवर साहब जो ऐं मोहतरम जनाब रईस आशिक़ हुसैन खान ज़रदारी साहब जिन जो डेडिकेट कंदसि कहेंगे इंशाल्लाह। धनी बख्श बेन साहब जन 5,000 डेडिकेट चैरिटी कयान। थैंक यू।